हुननि खे बि ललकारनि था। ऐं सिंध जे नौजवाननि खे हिकु आवाज़ थी उथणो पवंदो। हिननि सॼी ज़िंदगी अज़ियतूं सठियूं आहिनि, हिननि सॼी ज़िंदगी ॾुख सूर बर्दाश्त कया आहिनि, पर अॼु सिंध जो नौजवान जेको तइलीम फिराए मायूसी जो शिकार आहे, जेको ख़ुदकशी करण ते मजबूर आहे, पर अॼु उहो सिंध जो नौजवान, सिंधी नौजवान तहरीक जे प्लेटफॉर्म में था उथी खड़ो थिए ऐं मायूसी ख़ुदकशियूं ऐं बुज़दिली छॾे उन्हनि ज़ालिमनि सां अखियूं अखियुनि में मिलाए ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ जिहाद लाइ उथी खड़ो थिए। ऐं सिंध जे नौजवाननि ते इहो बि फर्ज़ थिए थो हू सिंधी माण्हुनि जो सिंध जे माण्हुनि ते ज़ुल्म थींदड़नि सां कुलो कुलो में मिलाए हुननि जी ईअं निगरानी कंदा